नमस्ते, जय श्री झूलेलाल। एमजीएस यूनिवर्सिटी एमए प्रीवियस में पहिरें पेपर में शाह साहिब जी जीवनी ऐं शाह साहिब द्वारा रचियल जेके 30 सुर आहिनि, उन्हनि 30 सुरनि मां एमडीएस यूनिवर्सिटी जे सिलेबस में सुर कल्याण, सुर सामुंडी, सुर सुहिणी ऐं सुर सोरठ रखियल आहे, जिन मां अॼु सुर सुहिणी खे पाण सम्झण जी कोशिशि कयूं था। मां बि हिकु नंढी कोशिशि कंदमि तव्हांखे पंहिंजे हिसाब सां कुझु ॿुधाइण जी। चलो, सुर सुहिणी। हिन में सुहिणी मेहार जी कहाणी आहे, उनजो रूहानी अर्थ ॾिनो अथई। हिन में घड़ो आहे। घड़ो यानी इंसान जो अभिमान ॿुधायो अथई। दरिया खे खयो अथई। दरिया यानी संसार आहे। मेहार आहे परमात्मा, सुहिणी आहे इंसान। हिन में शाह साहिब रूहानी अर्थ खणी इहो कयो अथई कि इंसान घड़ो यानी अभिमान जो रूप में जेको ॾेखारियो अथई कि इंसान आहे जो पंहिंजे अभिमान में रहिजी करे या पंहिंजे अभिमान जे चकर में संसार में अची करे परमात्मा खे भुलिजी थो वञे, परमात्मा सां पंहिंजो रिश्तो तोड़े थो छॾे। इहो ई खयो अथई असांजी आत्मा जो परमात्मा सां पुराणो रिश्तो आहे, पर इंसान पंहिंजे घर में या संसार में गुम थी परमात्मा सां पंहिंजो रिश्तो भुलिजी थो पवे। हिन सुर सुहिणी जो ही हिन ॿुधायो अथई। हलो शुरू कयूं था। सुर सुहिणी कहाणी हिन जी सुहिणी। तुला नाले हिकु मशहूरु कुंभर जी धीअ हुई जो शाहजहान जे ज़माने में पंजाब जे गुजरात शहर में रहंदो हो। मेहार जो असुल नालो इज़त बैग हो। हू बुखारा जे हिकु शाहूकार वापारी मिर्ज़ा अलीअ जो पुटु हो। हू हिकु दरवेश जी दुआ सां ॼाओ हो ऐं नाज़ सां पलियो हो। इज़त बैग जवान थियो त वापार जे सांगे अची दहलीअ में निकितो। तुल्हा कुंभर जे कला जी हाक ॿुधी हुन पंहिंजे हिकु नौकर खे उन वटि मोकिलियो, तुल्हा कुंभर वटि। पर उन नौकर जी नज़र वञी उन जी धीअ सुहिणीअ ते पई। नौकर मोटी अची पंहिंजे मालिक सां संदसि सूंहं जी वाखाण कई। इज़त बैग पोइ पाण उते वियो ऐं सुहिणीअ खे ॾिसंदे ई होश विञाए वेठो। बुखारा ॾांहुं वापसि वरण जो वीचार ई लाहे छॾियईं ऐं आख़िर पंहिंजो समूरो खज़ान हारे पूरो कयईं। पोइ सुञो थी वञी तुला खां कर्ज़ु खयईं ऐं कर्ज़ु लाहिण लाइ संदसि नौकर थी वञी बीठो। तुला खेसि मेहार को कमु ॾिनो, यानी गायूं वेहूं धोअण जो कमु ॾिनईंसि। हिकु ॾींहुं वंज वठी सुहिणीअ सां पंहिंजी प्रीत जो हाल ओरियईं। हूअ बि हिन ते फिदा थी पई। माणस खे कंहिं रीत इहा सुणस पइजी वई जंहिं घणो ई सम्झायुसि ऐं आख़िर संदसि सौट ॾम सां परणाए छॾियईंसि। इज़त बैग खे वैराग वठी वियो ऐं वञी चिनाव नदीअ जे ॿिए भर दुही दुखाए जोगी थी वेठो। मलाहनि जे वाता संदसि हाक फैलिजी वई। सुहिणी बि हिकु ॾींहुं पंहिंजे सखियुनि सां सन्यासीअ जो दर्शन करण लाइ वेई ऐं झटि पंहिंजे प्रिय यानी पंहिंजे महबूब खे सुञाताईं। पोइ त रोज़ु राति जो दिले ते तरी हुन वटि वेंदी हुई। इत्तेफ़ाक़ सां हिकु राति निराणस खे जाग थी, जंहिं सारो रंग अखियुनि सां ॾिठो। सुहिणीअ खे घणो ई सम्झायऊं, पर हुन पंहिंजी यानी रीत हालत या फिर आदत न छॾी। नेठि संदसि निराण हिकु ॾींहुं दिलो चोराए उन जी जाइ ते हिकु रंग ॾिनल ऐं गुलनि चिटियो कचो दिलो रखे छॾियो। सुहिणीअ खे उन जी ॼाण न रही ऐं जीअं ई दरिया में गिड़ी तीअं दिलो बुरी पियो ऐं पाण वञी पातार में पई। वेचारीअ पुॼंदे साणसि यानी पंहिंजे साहिड़ यानी पंहिंजे महबूब मेहार खे सॾु ॾिना, जंहिं वरी मलाहनि खे मदद लाइ पुकारियो। दरिया जो ज़ोर ॾिसी मुहाणा बि मुंझी पिया। आख़िर मेहार पाण ई सीर में गिड़ी पियो। सीर यानी जलधारा या तेज़ पाणीअ जो बहाव।
सिर में गिड़ी पियो ऐं वञी सुहिणीअ सां हिकु थियो। साहिड़ ऐं सुहिणी ॿई साइर यानी दरिया में समाइजी विया। साहिर सुहिणी ऐं साहिड़ टई हिकु थी विया। शाह साहब हिन सुर में सची प्रीत बयानु कई आहे त प्रेम जी तिख दरिया या नदीअ जी तिख खां वधीक जबरी आहे। सचो तालिब हमेशह इश्क जे ऊने समुंड में ॿुॾल ई आहे। इन्हीअ करे हुन लाइ दुनियावी मैराण सुकी पट थी वियो आहे। सिकंदियुनि खे न जर जले न जंग, उहे ख़ुदि मैराण खे ॿुड़ियो छॾनि। जीअं सुहिणीअ खे सीर में सेसार ऐं वागू वराए विया, तीअं तालिब खे बि रूहानी या आत्मिक पंध में अजगर जहिड़ा डप ऐं ख़तरा वेड़े था वञनि। इंसान जो वजूद बि कचे दिले वांगुरु आहे। ॿाहिरां घणो ई सुहिणो आहे, पर अंदरां उन में त सत आहे न सार। हीअ दुनिया दरिया मिसल आहे जंहिंमें कई दरिंदा आहिनि। जीअं सामी साहब इहे दरिंदनि जो वर्णन ईअं कयो कि काम, क्रोध, लोभ, माया ऐं अहंकार। उन्हनि खे उन्हनि ॿुधाया कि इहे दरिंदा आहिनि जेके इंसान खे परमात्मा खां दूर कनि था। इंसान जे वजूद ई संदसि ऐं ईश्वर जे विच में हिजाब आहे। घड़ो भॻो त सुहिणीअ सां दरिया में अची मेहार मिलियो। जीअं ई पहिरीं चयो कि घड़ो यानी इंसान जो अभिमान जीअं ई टुटो, तॾहिं वञी सुहिणी पंहिंजे परमात्मा सां यानी सुहिणी यानी इंसान पाण असीं आहियूं ऐं मेहार आहे परमात्मा। जीअं ई दिलो टुटो त सुहिणी मेहार सां अची दरिया में मिले थी। अगरि इंसान पंहिंजी हस्ती गुम कई त पोइ ईश्वर सां हिकु थी वञे थो। हीउ संसार कूड़ो, मिथ्या, वहम आहे। हक़ीक़त में ईश्वर, इंसान ऐं सृष्टि जे विच में को फ़र्क़ु कोन्हे। मनुष्य ऐं सृष्टि ॿई परमेश्वर यानी ब्रह्मा मां ई निकिता आहिनि। टेई हिकु आहिनि। इहो राज़ शाह साहिब हीअं थो सम्झाए। साहिड़ सां सुहिणी, साहिर पिण सोई यानी आत्मा परमात्मा सभु मनुष्य हिकु ई आहिनि। बसि केवल इंसान पंहिंजे में रुंधी थो वञे त परमात्मा खे भुलिजी थो वञे। महबूब जो साहिड़, सुहिणीअ जो साहिड़ यानी सुहिणीअ जो महबूब सां आदि खां वठी नातो आहे। धणीअ आशिकनि जी मोहबत बि आदि जी आहे। यानी आशिक ईश्वर सां पंहिंजी मोहबत बि पुराणी आहे। जॾहिं परमात्मा पाण खे हिते मोकिलियो हुई, जी पहिरीं थी चुकी कि परमात्मा जॾहिं पाण खे हिते मोकिलींदो आहे त पाण हिकु हुनखे वचन ॾेई ईंदा आहियूं कि असां धरती ते वञी करे तव्हांखे न भुलिजंदासीं। पर धरती ते अचण खां पोइ माया मोह पंहिंजे घर परिवार में, दुनिया जी धन दौलत में फासी पऊं था ऐं पंहिंजो परमात्मा सां कयल वादो विसारे छॾियूं था। तीअं ई हिन सुर में शाह साहिब सचे प्रेम जो अजीब ज़िक्र कयो आहे। अदद नाही इश्क पुॼाणी पाण लही, सवे सागर गजनि त सचो प्रेम छिकण जो न आहे। जे मेहार खे थी पुछनि तिन खे मेहार बि पुछे थो। यानी जेको परमात्मा खे थो पुछे, परमात्मा खे यादि करे थो त परमात्मा बि उनखे हू करे थो। जीअं मिड़ेई शयूं अना हलक, जीअं पहिरीं कल्ह पढ़ियोसीं कि सचल साहब अना हलक जो नारो ॾिनो कि मां ख़ुदि ई परमेश्वर आहियां, मां ख़ुदि ई ईश्वर आहियां, मां परमेश्वर आहियां, अहम ब्रह्मास्मि। ऐं उहो ई जीअं ई चयो सामी साहब बि इहा ई ॻाल्हि चई हुई वेदांत मत में कि जेको वायूं पंहिंजे अंदरि ई सभु कुझु आहे, पाण ई परमात्मा जा रूप न, पाण में ई परमात्मा खे ॼाणो। ऐं हिन सुर में शाह साहिब इहो इशारो कयो आहे त संदसि कलाम कविता हक़ीक़त में अहलाम यानी ईश्वर जी वाणी आहे। शाह साहब पंहिंजे सुरनि जे द्वारा इंसान खे सचेत करण जी कोशिशि कई आहे। जय झूलेलाल, नमस्ते। मां सम्झां थी कि तव्हांखे कुझु त ज़रूरु सम्झ में आयो हूंदो। ॿुधण जे लाइ तव्हांजो तहे दिलि सां धन्यवाद।